यूनियन काउंसिल मसूबुरगड़ी निंदड़गी बणिजी वई जॾहिं त यूनियन काउंसिल मसूबुरगड़ी जो सेक्रेटरी 4 महीननि खां गायब आहे, जॾहिं त यूसी मसूबुरगड़ी जी आवाम जा 4 महीननि खां कम रोले जो शिकार आहिनि। वधीक जेकब न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असां इहो ई अर्ज़ु रखंदासीं त हिते कुत्ता मार मुहिम सां गॾोगॾु सेक्रेटरी ख़ुदि जेका यूसी डिवाइस हुई उहा पूरी खणी वियो आहे ऐं यूसी ऑफिस में जेको आहे हाणे उनखे पटे वाला पिया हलाइनि ऐं कंहिंजे अॻियां दांह रखिजे। कुत्ता मार मुहिम लाइ हिननि चयो त असां हलाईंदासीं, उहा न हली। अॼु ताईं सभई ॿारनि खे कुतनि जेको हुनजे चक जो शिकार थिया आहिनि, जॾहिं गवर्नमेंट वटि वैक्सीन बि न आहे। इहा तमामु जेका असां लाइ ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। जॾहिं त कोर्ट चयो त हुनजे ज़िम्मेदार मुख़्तियारकार ऐं सेक्रेटरी हूंदा, पर ॿई असांखे लभनि कोन थिया। जॾहिं सेक्रेटरी न आहे त हाणे उहो इंफॉर्म मथे केरु करे एडमिनिस्ट्रेशन ताईं। उन लाइ असां अपील था करूं जेके सेक्रेटरी खे अपॉइंट कयो वञे त जीअं हिते कुत्ता मार मुहिम बि शुरू कई वञे ऐं उहा डिवाइस वापसि कई वञे जेको खणी वियो आहे। जेके ॿाहिरां यूसियूं आहिनि उहे हूअं ई असां वटि जेको ॾिधण काई इहो शिकार आहिनि, पर असांजी मसूबुरगड़ी यूनियन काउंसिल सां तमामु हद जी जेको आहे नाइंसाफ़ी आहे। हिकु तरफ़ जो गंदगी जा ढेर लॻल आहिनि, ॿिए तरफ़ कुतनि जा आज़ार आहिनि, छितनि कुतनि जा। वैक्सीन बि कोन थी मिले, तव्हांजी ख़बर आहे। ऐं असांजे यूसी सेक्रेटरी वरी साहिब खे ख़बर न आहे अलाए कहिड़ियूं जेको आहे सो पावर आहिनि या हुनजूं मजबूरियूं आहिनि या हुनजा केॾा अख़्तियार आहिनि जो जेको डिवाइस आहे उहा खणी वियो आहे। ऐं जेको नओं सेक्रेटरी आयो आहे उनखे न चार्ज ॾिनी आहे ऐं ऑफिशियली न ई जेको आहे सो डॉक्यूमेंट हुनखे ॾिना पिया वञनि। त हाणे ज़ाहिर आहे सॼो कमु डिस्टर्ब लॻो पियो आहे। इहो कमु जेको आहे शुरू थियणु घुरिजे ऐं इहो अख़्तियारनि खे ख़ासि डायरेक्टर जेको लोकल गवर्नमेंट उनखे जेको आहे उहो इहे नोटिस वठणु घुरिजे ऐं या कमिश्नर हैदराबाद खे त इन मामले खे जेको आहे उहो सिधो कनि, माण्हुनि जूं जेके शिकायतूं ख़तमु कनि। यूनियन काउंसिल मसूबुरगड़ी गुज़िरियल 3 सालनि खां जॾहिं खां वठी बल्दियाती इलेक्शन थी तॾहिं खां वठी हिकिड़ी निंदड़की ऐं हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल वारी यूनियन काउंसिल रही आहे। उन में कंहिं बि क़िस्म जा के तरक़ियाती कम न थिया आहिनि। एतिरे क़दुरु जो माना जेको आहे हिते कुत्ता मार मुहिम बि न थी सघी आहे। ऐं हिते जेको आहे सो बाद में जॾहिं ही यूनियन जो जेको डिज़ॉल्व थियो ऐं बाद में जेको सेक्रेटरी आयो आहे उहो डिवाइस खणी वियो आहे। डेथ सर्टिफिकेट माण्हुनि खे नथा मिलनि, माण्हुनि खे बर्थ सर्टिफिकेट नथा मिलनि। उन्हनि जे लाइ उहो माण्हू जेको आहे सो महीननि जा महीना दरपदरियुनि में रुलनि पिया। बजट केॾांहुं थो वञे, हिते असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो उन्हनि जे खीसनि में थो वञे या उन्हनि जा जेके प्रोग्राम था थियनि उन्हनि ते ख़र्च थो थिए। का ख़बर कान्हे का। आवाम खे मुकमल तरह लातालुक़ रखियो वियो आहे। तमामु घणी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असां इन जी सख़्तु मज़म्मत था करियूं। यूसी मसूबुरगड़ी में जेके बि ॻोठ अचनि था उते कुत्ता मार कमु किथे बि कोन्हे हलियो। कुतनि जो एॾो त आज़ार आहे, ख़ाली जितां बि असां रोड तां या कंहिं चौंक तां गुज़रूं था त जहिड़ो वलर जानवरनि जा धण यको वलर या वलर पिया घुमनि। हिते ख़ौफ़ एतिरो लॻो पियो जो को ॿार बच्चो ख़ाली कंहिं टाइम ते वञी नथो सघे। कुत्ता चंबड़ियो वञनि, ॿारनि खे खायो वञनि। मुसीबत इहा आहे वैक्सीन जेका आहे असां तमामु ॾुखी थी मिले। बराए महिरबानी कुत्ता मार वैक्सीन कुत्ता मार मुहिम जल्द शुरू कराई वञे त जीअं ॿारनि बच्चनि खे कुतनि खां बचाए सघे। असल में मसूबुरगड़ी में जेको सेक्रेटरी खे अख़्तियारात मिली चुका आहिनि त अख़्तियारात जे मुताबिक़ हुनखे पंहिंजे आवाम जे ख़ातिर हिकिड़ो कमु करिणो आहे। इन ख़ातिर हुनखे सीट ॾिनी वई आहे त हुनखे पंहिंजो हिकिड़ो ख़ानगी इदारो नथो ठाहे सघे। हिकिड़ो अवामी इदारो आहे, पब्लिक जो इदारो आहे, उनखे उहो कमु करिणो आहे। ग़रीब खे अमीर खे सभु कंहिंखे हुनखे ॾिसणो आहे, बराबरि ॾिसणो आहे। अगरि हू पंहिंजी मर्ज़ी लॻाए थो वेहे त इन में इनखे बराए महिरबानी करे हटायो वञे या जेको ॿियो सेक्रेटरी आहे अंदो वियो आहे उन खां डिवाइस खसे करे हुन पंहिंजे खीसे में रखी छॾी आहे त उहो डिवाइस खसे करे पंहिंजे खीसे में नथो रखी सघे। हू पंहिंजी सीट छॾे ऐं बराए महिरबानी करे उनखे सीट ॾिए जेको कंहिं ग़रीब ऐं कंहिं मिसकिन जे कमु अची सघे। घणा अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि जे डेथ सर्टिफिकेटनि जा रोला आहिनि या रिहाइशी सर्टिफिकेटनि जा रोला आहिनि। उन्हनि खे तमामु परेशान हर माण्हू खां पंहिंजी फीस वरिती त वञे पई, पर इहो चयो पियो वञे त अॻिते सिस्टम ख़राबु आहे। हिते जेको ॿियो सेक्रेटरी आहे उनखे ताइना उनजी पोस्टिंग आहे, उनखे अञा ताईं उन्हनि एंट्री नाहे करणु ॾिनी, उनखे नाहे वेहणु ॾिनो या उनखे अञा ताईं अहिड़ा का बि अख़्तियारात न आहिनि मिलिया। हू सेक्रेटरी न आहे असीं सम्झूं था या हू हिन यूसी वाणकी यूसी मसूबुरगड़ी जो चेयरमैन आहे या यूसी मसूबुरगड़ी जो MN MP जो अख़्तियार रखे थो। हाणे कुझु ॾींहं अॻु में उते असांजा कुझु दोस्त आहिनि जेके डेथ सर्टिफिकेट जे लाइ विया। उन पंहिंजा जेको PA हुयो या ॿियो कोई वेठो हुयो। बहरहाल असांखे अहिड़ो मुस्बत क़दम न मिलियो, अहिड़ो को बि प्रॉपर रिस्पॉन्स न आहे मिलियो। सेक्रेटरी ठहियो पर उन जे ज़िमरे में अचे थो हिते कुत्ता मार जेका मुहिम आहे उहा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आहे या पंहिंजो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जा ऑर्डर पास थियल आहिनि त अगरि कंहिं बि ॻोठ में कंहिं बि तक में
कंहिं बि अगरि शहरी खे कुतो ॾाड़े थो त उन जे MNA या MP जे ख़िलाफ़ु FIR बि थींदी ऐं उन जी जेका मेंबरशिप मुअतल कई वेंदी। उते मेंबरशिप मुअतल करणु त वॾी ॻाल्हि आहे, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त हिते सेक्रेटरी असांखे चवंदो आहे त साईं जेकॾहिं तव्हांखे को बि क़ानूनी क़दम खणणो आहे त तव्हांजे लाइ रस्ता खुलिया पिया आहिनि। जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी UC मसूबुरगढ़ी जे माण्हुनि जी, जिन जो चवणु हो त UC सेक्रेटरी बदिली थियण बावजूद बि नए आयल सेक्रेटरी खे इख़्तियार मिली न सघिया आहिनि, जॾहिं त UC जा कम रोलड़े जो शिकार आहिनि। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद, जेकब न्यूज़, मसूबुरगढ़ी।